नाज़रीन हमारी सी रहा है खबरचार वेब टीवी यहाँ आयशा हैदर पनवाकल रिपोर्ट अयास शेख के मुताबिक पनवाकल भरसा बुला बरादरी जी बेन धुरन में काहरे मामले ताहलदर तकरार में औरत जे मारसी वजन वाले अमल बाद पुलिस जवाबदार गिरफ्तार न कया मुतासिर धुर जी औरतन मर्दन तोड़े बाड़न पारा पुलिस के पिटू पारा था कंदे एहतजाजी मुजाहिरो कियो वियो। तफ़सील मौजब दादलो थाने की हद में वाक़े गोठ बगड़ू बुलो में बुला बरादरी जी बेन धुरन गुज़रियल 2 महीनन खां काहरे मामले ता तकरार हलंदड़ आहे जंहिं तां कुछ ॾींहं अॻु ॿिन्ही धुरन में ॿीहर छिकताण तेज़ थी वई पर पुलिस को भी कदम न खणी सकी। उन हवाले से बुला बरादरी पारा गाजी खान मोहम्मद आरिफ गुल मोहम्मद अली शेर पुनहल बुलो मसमात सुघड़ माई मुमताज ऐं ॿियनि जी अगवानी में केतरनि औरतुनि तोड़े मर्दन ॿारनि सूधो एहतजाज कियो वियो। उन मौके ते मीडिया रो दाहिंदे हुननि चयो त कुछ ॾींहं अॻु बासरन वहार खान बादशाह मोहम्मद बख्श इस्लामुद्दीन रियाजी राजी पिंजल अब्दुल कादिर इलाही बख्श कचलू दुर मोहम्मद ऐं ॿियनि लठनि ऐं सरोटनि जी मदद सां हमलो करे पंहिंजी ज़मीन ते फसल जी साड़ लहंदड़ संदन पोढ़ी अमर माई ताहिरा के सख्त जख्मी कयो जेका कुछ ॾींहं अॻु सखर जे अस्पताल में जख्मन जा सूर न सहंदे फौत थी वई। हुननि चयो त पुलिस मामले में मुलविस जवाबदारनि मथां केस दाख़िल करे वरितो आहे पर खैन गिरफ्तार न करण लाइ हुननि खां पैसा वठी खैन रियायत ॾिनी पई वञे। मुज़ाहिरीन ताहियो त बासर खान ज़मीन जी घुर कंदा हुआ जेका न ॾियण तां हुननि जे नौजवान जमालुद्दीन बुलो मथां कारे जी कूड़ी तोहमत हणी हाणे ज़मीन फबाइण पिया। हुननि दाहियो त बासर धुर कारे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान जी 7 सालनि जी मासूम धी जो संचटी एवज़ पिण घुरनि था जेको न ॾियण तां हाणे खेनि कणिक जो तयार बीठल फसल लुढ़ण नथा ॾियनि। हुननि एसएसपी सखर सिंघार मलिक समेत समूरनि मसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त खेनि फसल जो लाभारो करण ॾिनो वञे ऐं औरत जे क़त्ल केस में घुरबल समूरा जवाबदार गिरफ्तार करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। हुननि डीआईजी सखर एसएसपी सखर समेत बिरादरी जे चङनि मुड़सनि खे पिण अपील कई त मामले जो नोटिस वठी संदन कारे मामले खे निबेरियो वञे। ॿी सूरत में रथो छाण जो ख़तरो पिण मौजूद आहे। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।